लीडर टीवी में एक बेरो ॿीहर भलेकार असांजो ॻाल्हियूं मोहतरमा नसीम खोसो सरसो जी अॻुवाण सां जारी आहिनि। हा, हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त तव्हांजो इहो मॾु खोसो या इलाइक़े सभु मुख़्तलिफ़ भेणूं या तव्हां जेके धुरनि में तकरार आहे उहे बि माठा कराया, तव्हां माई हिकिड़ी क़तलु थियण खां बि बचाई, त हाणे इलाइक़े में इहा त ख़बर पइजी वई त ही मायूं आहिनि जेके सरसो सां आहिनि, ऐं तव्हां नलका बि हणाया, तव्हांखे जायूं बि मिलियूं ठहण जी, बरसाति खां पोइ इमदाद बि मिली, ऐं हाणे तव्हांखे 500 खां 700 जेके छोकिरियूं आहिनि से हुनर सां आहिनि। उन हुनर जो फ़ाइदो कहिड़ो थो थिए ऐं माण्हुनि जी ज़िंदगी में तब्दीलियूं कहिड़ियूं आयूं आहिनि? सर, उन हुनर जो फ़ाइदो उन्हनि जी इनकम वधी आहे। उहे नियाणियूं पाण सां गॾोगॾु पंहिंजियूं बि शयूं वठनि थियूं ऐं पंहिंजे घर वारनि खे बि ॾियनि थियूं। उन हिकु घर मां असां हिकु अधी खईंसीं, हाणे उन्हनि जो सॼो घर हुनर थो करे ऐं उन्हनि खे सरसों ऑर्डर बि ॾिए थो। अच्छा, हा, ऑर्डर बि ॾिए थो सर। माना सभु मिसाल ऑर्डर छा थो ॾिए त ही भर्थ भरियल भर्थ करे ॾियो, असांखे रवो ॾियो, रवो ॾियो, हेतिरा रवा ॾियो, हा, हेतिरा चोला, हेतिरी या वाल ड्रेसूं। हैंग अथनि उहे असांखे ठाहे ॾियो, विहाणा ठाहे ॾियो, रिलियूं ठाहे ॾियो। ऐं सर, जेको असां ॻोठ में सस्तो कमु कंदा आहियूं, मिसाल जी ॻाल्हि 100 में कयोसीं, हू असां खां 300 में था कराइनि। अच्छा। ऐं छोकिरियुनि जी इलाही सुठी इन मां इनकम थिए थी। ॿियो सर, छोकिरियुनि में तालीम बि अची वई माशाअल्लाह। ऐं औरतूं असां जूं कॾहिं बि ॿाहिरि न निकिरंदियूं हुयूं, भले कोई मरी वञे, कोई हुननि जो ॿारु बीमार हुजे, मथे ते बुखार चढ़ी वञे, छा बि थिए, त बि न वेंदियूं जेसि ताईं मर्द न अचे। हाणे एतिरी तब्दीली आई आहे जो पाण अचनि वञनि थियूं। दवा दारूं खां के माई जी डिलीवरी थी थिए, कंहिंखां पुछाई न कंदियूं, गाॾी कराए माई खे खणी वेंदियूं, ॿारनि खे खणी वेंदियूं, पाण वेंदियूं। एतिरी तब्दीली असां वटि अची वई आहे। ऐं जेका नई नस्ल आहे असांजी, उन्हनि में माशाअल्लाह पढ़ाई जो हाणे रुझान वधियल आहे। चवनि था त असां इहे पंहिंजा बच्चा पढ़ायूं, छोकिरा पढ़ाइनि था, छोकिरियूं पढ़ाइनि था। असां वटि सरसों अहिड़ो ॾीओ ॿारियो आहे सर, जेको कॾहिं बि विसमी नथो सघे, कॾहिं बि हू हुते अंधेरो नथो अचे। नसीम साहिबा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जेको पहिरियां तव्हांजा उहो बचति स्कीम खाई वियो जवान जी, त उहा पोइ बचति वरी तव्हां करणु शुरू कई? जी सर, असां वरी बचति शुरू कईसीं। अच्छा, हा। पोइ छा कयव? सर, असांजी माना पहिरियों त 100 रुपया महीनो रखियो। हा, यको ई 100 रुपयो महीनो। हाणे बि 100 आहे? सर, हाणे कुझु अरसो थियो आहे असां बचति न कई आहे, छो त असांजे जेके वीओ जा अकाउंट हुया उहे बंदि थी विया आहिनि। कुझु ॾींहं माना सरसों थोरो चुप करे वेठो हुयो त अकाउंट असां इस्तेमालु ई न कयासीं, छो त सरसों जी सिग्नेचर पई हले। त असांजी हाणे बि उतां कुझु असां पैसा पंहिंजी अधीन खे ॾिनासीं, शादी कराइण जे लाइ ॾिनासीं, कंहिंजी डिलीवरी हुई, छोकिरियुनि जी शादियुनि जे लाइ ॾाजनो हुयो, माना 10, 15, 20 हज़ार करे उन्हनि खे ॾिनासीं। त उन्हनि जूं शादियूं थियूं, कंहिंजी डिलीवरी हुई त उन्हनि खे ॾियूं पिया, माना एमरजेंसी जे लाइ असां उहा शइ इस्तेमालु कयूं पिया। ऐं हींअर बि असांजी बचति 83,000 बैंक में उन अकाउंटनि में पयल आहे। सो असां चऊं था त हाणे हिकिड़ो प्लान ठाहींदासीं, असांजे ॻोठ में चकी लॻाइणी आहे अटे वारी, जेका सर उहा बचति बि असांजी माना अकाउंट में वञे ऐं हिकु ॿ मज़ूर बि उते बीहंदो ऐं पंहिंजे ॻोठ खे बि फ़ाइदो थींदो। इहो असांजे प्लान में आहे। बाक़ी त सरसों सर असांखे एतिरो मज़बूत कयो आहे, मां चवंदी आहियां सरसों असांजी माउ आहे। न, पर स्कूल आहिनि तव्हांजे ॻोठ में? सर, स्कूल न आहे, सरकारी स्कूल हुयो, इहो कीअं? इहो त खुटल आहे न किसो। हा सर, खुटल आहे। त सर असां वरी खोलराया न ॿियनि इदारनि खां, जिते असांजा ॿार पढ़नि था। हाणे बि ACF खे दरख़्वास्त कई आहे असां, उहे आया आहिनि, विज़िट बि करे विया आहिनि। LRF खे कई आहे, जीअं ई माना वरी उन्हनि जो शुरू थींदो आहे, गवर्नमेंट जे करे इलेक्शन जे करे थोरा चुप थी विया, त असां वटि वरी स्कूल खुली वेंदा। ॾाढो सर ईअं सम्झो त असां में साह त हुयो पर ताक़त न हुई, अखियूं हुयूं नज़र न हुई, ज़ुबान हुई त आवाज़ न हुयो। जेके असां उहे अदियूं माना हिकु ॻोठ खां ॿियनि ॻोठनि ताईं हिक ॿिए जा हाल अहिवाल पुछूं था। असां ॻोठ में कंहिंजो मर्द बि माना पंहिंजे घर खां सवाइ कंहिंजो पाड़े ओड़े जो बि न ॾिठा हुयासीं त हे कंहिंजो पुटु आहे या केरु आहे, या पाड़े जे घर में बि मामे चाचे जे घर ॾांहुं बि न वेंदा हुआसीं। उहे अदियूं असां हाणे 30 ॻोठनि ताईं थियूं वञूं, नेटवर्क ताईं थियूं वञूं, DCN सां मीटिंग था कयूं सर, DHU जेको हेल्थ वारा पोलियो वारा कतरा आहिनि उन्हनि सां मीटिंग था कयूं सर। जॾहिं पोलियो असां वटि न पीआरियो वेंदो, चवंदा त ही 3 नस्ल मां थींदा,
माना सम्झो था तव्हां ट्रांसजेंडर थींदा। हा उहे थींदा ऐं हिननि जी औलाद बि न थींदी, असांजो नसल ई ख़तमु था कनि। उन्हनि सां सर असां मीटिंगियूं कयूंसीं, पंहिंजे ॻोठनि में सेशन हलायासीं। असां वटि प्रोग्राम आयो पिन्स 3, उन में सर उन्हनि एतिरा माना उन्हनि खे सेशन कराया विया, एतिरा जो लेट्रिन इस्तेमालु करण जी ख़बर न हुई माण्हुनि खे, लेट्रिनियूं हुयूं बि न, कंहिं घर में हिकु अधु का हुई न त हुयूं ई न। उन में पाणी जी चकास थी त माना जीअं इहे सुठो पाणी पीअनि। ऐं जेके जंहिंजा ॿार कमज़ोर हुया स्कोर वाइज़ उन्हनि माइनि खे ॿ ॿकरियूं ॾिनियूं वयूं त उहो ॿकरियुनि जो खीरु उन कमज़ोर पंहिंजे ॿारनि खे पीआरनि ऐं पाण पीअनि। ॿोॾि जे हिसाब सां असां वटि सुठो कणिक जो ॿिज ॾिनऊं, जीअं माण्हुनि जेका हाणे सर बारिशनि वारी ॿोॾि आई त हे जीअं ॿिज पंहिंजो इस्तेमालु कनि। ऐं सर असां जेको ॿिज पोखींदासीं उन खां 15 मण हूअ कणिक असांजी सुठी लथी, जेको सरसों वारनि असांखे ॿिज ॾिनो। मुंहिंजे ख़्याल में पंजाब जो हुयो, ॿाहिरां जो काॾो हुयो, हुनजो दाणो बि एॾो मोकिरो हुयो। ऐं ॿी हिकिड़ी अहिड़ी उन में दवा ॾिनऊं त माना कणिक विछाए करे उहो असां उनजे मथां हारियूं पिया, छटिरियूं पिया भिॼाए करे त हिकु बि दाणो उनजो मुंझे न पियो। ऐं उन मां नलका हणाए ॾिनऊं सर सुठा, माना 60,000 जो नलको, जिथे 10 घर हुजनि, माना उन वेड़े में नलको ई न हुयो त उते 60,000 जो नलको हुयो। माशाअल्लाह सर प्रोग्राम आहिनि इहे त स्कीमां ईंदियूं रहंदियूं, इंशाअल्लाह अॻिते बि असांजा इहो न असांजे ॻोठनि जे लाइ कमकार आहे। पर ॻाल्हि उहा हुई जेको हे चकर सरसों करायो अदिन जे लाइ, शोएब सुल्तान साहिब जन जी जेका हिकिड़ी रिथ हुई उहा माना कामयाबु थी। जेको शिकारपुर ऐं कश्मीर जे ज़िले जे लाइ चवंदा त इहे औरतूं कीअं कंदियूं, उहे अॼु औरतूं बाइख्तियार थी वियूं आहिनि, पंहिंजा फ़ैसिला पाण थियूं कनि, पंहिंजे बचनि जी शादियूं पाण थियूं कनि, हुननि खे पढ़ाइण जे लाइ पाण थियूं सोचनि। मां सर मूंखे 2003 में हेल्थ जी नौकिरी पई मिले, मुंहिंजे घर वारे खां मूंखे इजाज़त वठणी हुई। मां चयोमांसि अयाज़ मूंखे इजाज़त ॾे, मूंखे नौकिरी थी मिले ऐं इलाही सुठो थी वेंदो। असां पोइ ते पियल ऐं चवणु लॻो, चई माण्हू चवंदा अयाज़ जी माई पोलिया थी पीआरे ऐं तोखे माण्हू सुञाणींदा। अॻिरे बि चवांसि अयाज़ तूं केॾी ग़लती कई, तुंहिंजी माई खे सॼो मुल्क तो सुञाणे। खिले पियो, चई बसि हाणे बसि। मां चयो छा बसि, तूं ग़लती कई न। चई बसि हाणे थी वियो जेको थी वियो। मां चयो मां त हथनि मां वई मां आहे। शुक्र अलहमदिल्ला सर असां सिंध गवर्नमेंट जा सरसों इदारे जा तमामु घणा थोराइताऊं जिन असांखे क़ाबिल बणायो, बाइख्तियार बणायो। सो सर हिकिड़ो पैसो त हीअ हिकिड़ो चकमक हुयो, मां चवंदी आहियां हीअ चकमक हुयो जंहिं माना हिन मां असांखे चकर ॾींदे ॾींदे तरक़ी जे ॾाकण ते चाढ़ियो ऐं ॿाहिरि असांखे आणण में असांजी मदद कई। असां बैंक ते जॾहिं चेक कैश कराइण वियासीं, हिकिड़े असांजूं अदियूं मुड़ुस जो नालो न पियूं ॿुधाइनि। मैनेजर पुछेनि थो, कैशियर पुछेनि थो अदी तव्हांजे घर वारे जो नालो ॿुधायो, उहो चेक त पोइ ॾींदो नी, हीअं करे बीठियूं आहिनि चुप करे, नालो खणनि ई न। मूंखे सर कयो अथई अदी हेॾे आहे, हिननि जो नालो त ॿुधाए, मायूं पंहिंजे घर वारे जो नालो नथियूं खणनि, असां हिननि खे पैसा कीअं ॾियूं। चवनि थी मार पयूं नालो त खणूं पंहिंजे मुड़ुस जो, मां चयो ॿुधायो, चई असां न खणंदासीं। अॼु उहे आहिनि उन्हनि खे नालनि सां सॾनि थियूं पंहिंजे घर वारनि खे। भला जेका आज़ादी तव्हांखे आहे, जी सर, हुनर बि आहे, थोरी तालीम बि आहे, घर खां ॿाहिरि निकिता बि आहियो, ॿियनि भेणुनि ऐं माइनि सां बि मिलिया आहियो, त तव्हांखे हाणे महसूसु थिए थो त अॻे ग़ुलाम केतिरा हो तव्हां? सर अॻे में त ग़ुलाम ई ग़ुलाम हुयासीं नी, ग़ुलाम हुयासीं, माना हिक ॿिए जे ॾुख सुख खां बि परे हुयासीं, हिक ॿिए जे ॾुख सुख खां बि परे हुयासीं। सर हाणे पूरी यूसी आहे, नेटवर्क आहे, सभु सुञाणींदा आहिनि, हीअ अदी आहे, हीअ अदी महनाज़ आहे, हीअ अदी सनम आहे, माना सभिनी अदियुनि खे सुञाणींदा आहिनि त हे असांजूं अदियूं आहिनि। असां उते वेंदा आहियूं, असांखे लख वार इज़त ॾींदा आहिनि ऐं जॾहिं वेंदा आहियूं त हू चवंदा आहिनि हे आयूं आहिनि त असांजी कंहिं भलाई जे लाइ आयूं आहिनि। माना हाणे ताना त पूरा थिया आहिनि, ताना पूरा थिया आहिनि ख़ैर सां, ख़ैर सां। अच्छा सर मां इस्लामाबाद वियमि 2009 में, असांजी रिकवरी थी त उते प्रोग्राम हुयो। सर गुलाम रसूल साहिब ऐं मैडम रीमा मूंखे हितां वठी जो विया, असां जहाज़ में वियासीं बाय एयर, पहिरियां दफ़ा वियासीं त ॻोठ में ख़बर पइजी वई त अदी इस्लामाबाद वई आहे, छो बि जहाज़ ते त माण्हू चवणु लॻा, चई माई वई आहे इस्लामाबाद, ग़लति सम्झणु लॻा, ग़लति ॻाल्हियूं करणु लॻा।
त मुंहिंजी अम्मा मूंखे माना फ़ोन ते ॿुधाए पई चए अम्मा तव्हां त ख़ैर असां विया आहियो माण्हू भितियुनि खां बीह करे असांखे अले छा छा था चवनि अले छा छा था चवनि। बाजी आई असां माना 3 ॾींहं हुते हुयासीं, चौथे ॾींहुं वापसि आयासीं जो त सॼियूं मायूं अची वियूं। माई इस्लामाबाद वई आहे, माना इस्लामाबाद असांजे लाइ अले छा। पोइ मूं हुननि खे ॿुधायो त तव्हांजो ई प्रोग्राम हुयो, तव्हांजे लाइ असां वियासीं, तव्हांजे लाइ सुठियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि, सुठियूं स्कीमां ईंदियूं। पोइ इलाही ख़ुशि थियूं। पर मर्द हज़रात हिते बि अञा क़ाबू में कोन पिया अचनि। सर ईअं असांजो माना मुख़्तलिफ़ विज़िट सर हलंदे हलंदे माना मां छा कयो, हिन जो UK जो हिकिड़ो असां वटि प्रोजेक्ट आयो, UK माना उमरकोट न सर ॿियो मुल्क हो जेको यूनाइटेड किंगडम इंग्लैंड सर उतां आयो त सरकारी असांखे ॿार सरकारी स्कूलनि में दाख़िल कराइणा हुया। छोकिरो समी लाइ महर हुयो, हितां ॿुढो महर आहे असांजो, उतां जो हुयो ॿुध महर उतां जो हुयो। हू नालो ॿुधी त अधी मुंगराणी यूसी मिलियसि, अची मिलियो मूंसां, मूंखे चई अथी सॼी यूसिन मां माण्हू घुराए। सर मां सॼी यूसी मां 4 माण्हू घुराया, मूं वटि माशाला गंज माण्हू थी विया, सॼो वॾो हाल भरिजी वियो। ऐं मैडम आई उतां कराची खां, आई जो त ॾिसी करे हैरान थी वई, चई अदी नसीम हे सभु तुंहिंजी आवाज़ ते आया आहिनि, मुंहिंजो जी बाजी उहे बि मर्द, मुंहिंजो जी बाजी मुंहिंजे आवाज़ ते आया आहिनि, मूं हिननि खे दावत ॾिनी आहे। सर एॾी ख़ुशि थी। ऐं असां माना उतां कुझु माण्हू कढियासीं जंहिंखे हुननि पंहिंजो मुआवज़ो ॾिनो, हर ॿार ते हुनखे 300 ॾिनऊं, हिकिड़े फ़ी ॿार ते। कंहिं 50 ॿार दाख़िल करायो, कंहिं 100 करायो, कंहिं 200 कराया। माशाला हुननि जा गंज पैसा असांजे ॻोठनि वारे अदनि जा थिया। हुननि जी ट्रेनिंग थी 3 ॾींहंनि जी, ॿार जो उहे थिया। असां सरकारी माना स्कूल वञी करे रोज़ु उहे माण्हू उहे ॿार स्कूल छॾे पिया अचनि, सरकारी स्कूल में रोज़ु छॾे पिया अचनि। पोइ जॾहिं हुननि उहा तादाद ॾिठी त हेॾा ॿार दाख़िल थी विया आहिनि, पोइ मूंखे UK खां माना ऑफर आई त तव्हां ओॾे अचो। सर मां अर्जेंट में ठाराई पासपोर्ट अर्जेंट में ठाराई, माना 5000 में। इहो सर 2013 में हुयो। ठाराई जो त सर मुंहिंजो बाबा गुज़ारे वियो, मां न वञी सघियसि। वञण जो शौक़ु ॾाढो हुयो, ख़ुशी बि हुई ॾाढी त मां ॿिए मुल्क थी वञा, माना ग़रीब जो ॿार थी। सर पोइ अलाह जो लख थोरा उहा ई मुंहिंजी पास पयल हुई त 4 महीननि खां पोइ मुंहिंजी अम्मी जीअं ई यादि मां निकिती त असां सऊदी वियासीं। मुंहिंजी अम्मी चयो त हाणे मूं वटि जेको थोरो आहे तव्हांजे लाइ गंज आहे, सो मां तव्हांखे उमिरो कराईंदमि। पोइ सर असांखे वठी वई हुआ, माना पंहिंजे ख़र्च ते असांखे उमिरो कराए आई। पर शुक्र अलहमदिल्ला माना पास रंग लातो। सर न त असां ॻोठाणियूं वधियूं, किथे असां में एतिरो हुई हिमत। पर इन जो मतिलबु आहे करे त सघिजे थो। UK मां अची त सघे थी न आछ। हा आछ अची सघे थी। ऐं माण्हू जे वालिदेन जो तव्हांजो वाक़ियो न थिए त तव्हां इंग्लैंड वञो। हा सर हली वञा। ऐं मिस्टर अयाज़ हिते वेठो जीअं ऐं अयाज़ जी घरवारी होॾे हली वञे। हा सर पाण ई माशाला हाणे ख़ुशि थींदा आहिनि माशाला। हा सर मां पेकनि जे घर ईअं आयमि जो जॾहिं असांजी CO ऐं VO जी मैनेजमेंट जी ट्रेनिंग पई थिए त इहा मां ॻाल्हि ॿुधाई अदिन खे, मां चयो ट्रेनिंग आहे CO जी त ॻोठ में ई थी, VO जी असांखे लखी में वञिणो पियो पए यूनिट ते ऑफिस जे लाइ, गाॾी खणी बि वेंदी छॾे बि वेंदी। त माइटनि चयो माना अयाज़ जे पंहिंजनि ई चई जेकॾहिं इहा रेलवाई बंदि क्रॉस कंदी त असां हिन खे मारींदासीं बंदूक सां। रेलवाई माना फाटक आहे जेको लखी वारो? न सर असांजे ॻोठ जे बिक में ई गुज़रे थो। हा जहान खान खां अॻियां आहे असांजो ॻोठ। सर पोइ मां त पंहिंजी पोतां लॾ पटे पेकनि वटि वेठा मरण खां बचो, अवल पाण बचाए माण्हू हूंदो त कुझु कंदो। हा नी सर। पोइ सर असां ट्रेनिंग वेनिंग कईसीं। सर वरी असां वटि हेल्पेज आई इंटरनेशनल बुज़ुर्गनि ते जेका कमु कंदी आहे 2010 में। माशाला बुज़ुर्गनि जी दिलेरी सां पोइ वेही कमु कया, तंज़ीमां उन्हनि जूं ठारायूं। उहो सदर मैनेजर त पाण हुया, बुज़ुर्ग ई हुया। बुज़ुर्गनि खे 10,000 पंहिंजो 40 खे वरी कर्ज़ु मिलियो, हुननि वरी वापसि कयो। वरी हुननि जे लाइ हंध बिस्तरा माना रेडिया 40 बुज़ुर्गनि खे रेडिया ॾेई विया, लाइटियूं ॾेई विया। सर 2010 जी ॿोॾि थी न, उन खां पोइ रेडियो इन करे ॾेई विया जो त जवान सुता पिया हूंदा, पोड़ा वेठा जाॻंदा। उहो बि असांजे सरसों में ई हुयो इहो शोबो, सर सरसों वारनि ई करायो।
इन सां गॾोगॾु सर असां IRC सां कमु कयो आहे, पंहिंजो मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि में असां कमु कयो आहे सर। इन जो मतिलबु आहे त माण्हू जे कमु करे त एतबार वधे थो, एतबार वधे थो, ईमानदार हुजे त माण्हू उन सां गॾु थी था वञनि। हा सर। सर ॿियो असांजे सरसों जो हिकिड़ो क़ाइदो आहे ॾाढो मज़बूत ऐं पुख़्तो, हू कंहिंखे पैसो हथ में न आहिनि ॾींदा, जेकॾहिं कंहिंखे कर्ज़ु ॾींदा उहो उनखे चेक जी सूरत में ॾींदा, उहो चेक माई पाण खणी वेंदी, पाण वञी वठी ईंदी। अकाउंट सर LSO जो हुजे या सरसों जो हुजे या ॻोठ जो हुजे, ॻोठ जा बि अकाउंट खुलनि पिया, हू पाण वञी कैश कराए पाण ई कंदी। भले जेकॾहिं घर जा पैसा हुया उहे बि उन मालिक खे पाण खे मिलंदा आहिनि, कंहिंखे न मिलंदा आहिनि। माना इहा अमानत आहे, चवंदा आहिनि डोर टू डोर हुननि जे दरवाज़े ते हुननि खे मिले थी। ऐं सर इहो वाहिद इदारो आहे जंहिं असांखे त सोचा हूंदियूं आहिनि, मथो फिरी वेंदो आहे त जेको माना हीअ मंज़िल ते थो करे, लताड़े थो, जेको जाखोड़ थो करे, ॾाढी सर माना हे हिकिड़ो समुंड आहे। मां त ईअं चवंदी आहियां हीउ हिकिड़ो समुंड आहे, त हिन समुंड खे वरी हलाइजे थो, संभालजे थो। अलाह साईं इन्हनि खे बि हिमत ॾे ऐं ॿियनि ज़िलनि में बि अञा कम शुरू थियनि, कुझु शुरू थी विया आहिनि, कुझु थियनि, असां जहिड़ियूं वधियूं उहे बि ॿाहिरि अचनि। नसीम लीडर TV पारां ऐं तव्हांजो थोराइतो आहियां, तव्हां इंतिहाई कम जूं ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं वरी कंहिं ॿिए साहित कंहिं ॿिए मौक़े ते अवां सां के नयूं ॻाल्हियूं कंदासीं। नाज़रीन, हीअ हुई मोहतरमा नसीम खोसो। ॿ टे ॻाल्हियूं उहे सम्झण जूं आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त कमु शुरू कजे, ॿी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि तव्हां बीठल पाणी में पथर उछलींदो त लहरूं पैदा थींदियूं। इहे जेके ताना आहिनि, तबरा आहिनि, तबसरा आहिनि, टोक आहे, जेको ज़िद आहे, इहो सभु उहे लहरुनि वांगुरु आहिनि। इहे लहरूं ख़तमु थी वेंदियूं, पथर मौजूदु रहंदो। इन करे असां सभु जो सभु माण्हू कुझु न कुझु कयूं, जीअं नसीम कयो आहे। नसीम खोसो साहिबा माण्हुनि खे मौत खां बचाइण जूं कोशिशूं कयूं आहिनि ऐं माण्हुनि खे बकुल संदसि मच्छी खाराइण जे बदिरां मच्छी पकड़णु सेखारण वारे रिवाज ते विधो आहे। सभई छोकिरियूं हिननि जे ॻोठ में कमु थियूं कनि। जिन कॾहिं जहाज़ न ॾिठो, जिन कॾहिं पंहिंजे घर जी चाउठ न टपी हुई, जिन खे पंहिंजे सोट मासात ऐं मिटनि माइटनि जी ख़बर कोन हुई, जिन खे हिक ॿिए जे मुहांडनि जी ख़बर कोन हुई त पाड़े में केरु थो रहे। बकुल लतीफ़ जे त पाड़े न आहे परोड़, कीअं राति विहा में गुज़री। सो हिननि जा ॻोठ बि ईअं हुआ त घर जे विच में भित हुई, पर भित जे परियां केरु थो रहे इहा ख़बर कंहिंखे बि न हुई। ऐं अॼु हू सम्झनि थियूं त हिकिड़ी वॾी डिघी ऊंदा मां रोशनी जे पासे आया आहिनि, हिकिड़ी वॾी ग़ुलामी मां आज़ादी जे पासे आया आहिनि। इहा ग़ुलामी हुननि खे हाणे महसूसु थिए थी, छो त उहे आज़ादु थिया आहिनि। हिननि खे उहा रोशनी हाणे महसूसु थिए थी, छो त हीअ ऊंदा में रहंदा हुआ। लीडर TV ॾिसण जी वॾी महिरबानी ऐं असीं चाहियूं था त मोहतरमा नसीम वांगुरु कई असांजूं ॿियूं भेणूं माऊं उहे हिन मंच ते अचनि, पंहिंजूं कहाणियूं, आखाणियूं, अफ़साना ऐं सॼी ज़िंदगी जी सरगुज़श्त असांखे ॿुधाइनि। वेंदे वेंदे मां सिर्फ़ु अदीअ जे वर अयाज़ खे हिकिड़ी ॻाल्हि यादि थो करायां त अयाज़ खे पंहिंजे पुट खे शेख अयाज़ यूनिवर्सिटी में दाख़िल कराइण लाइ कोशिशूं करणियूं आहिनि। असां तव्हांखे इहा ड्यूटी ॾियूं था। वॾी महिरबानी।